अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार और यहाँ मालवी थे सबका फिर शाम का नाज़रीन। बर्थडे में मौजूद पाकिस्तानियों की वोट जे हक़ खां महरूम नाहे कयो पियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जी चीफ जस्टिस अतर मुल्ला बर्थडे में दरअसल पाकिस्तानियों के वोट खां महरूम करण बाबत केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बादी नसर में अॻूणी हुकूमत जी तरमीम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिब न हुई। हाणे जेका तरमीम थी आहे उन में मुल्क खां ॿाहिरि रहंदड़ पाकिस्तानियुनि जे वोट जो हक़ ख़त्म नाहे कयो पियो। ॿई तरमीमूं सदन हक़नि खे ख़त्म नथियूं कनि। मुल्क खां ॿाहिरि रहंदड़ पाकिस्तानियुनि जे वोट जो रुॻो तरीक़ेकार तय थियणो आहे। इलेक्शन कमीशन चूंडनि लाइ तयार आहे। चूंडूं कॾहिं कराइणियूं आहिनि उहो फ़ैसिलो हुकूमत खे करणो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजा फ़ैसिला बिना के ख़ौफ़ ऐं ख़तरे जे कंदी आहे ऐं कंदी रहंदी। को नाराज़ थिए थो त उहो उन जो मसइलो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर मूजिब फॉरेन फंडिंग केस ते ॿुधणी हली रही आहे। धुरियुनि खे सफ़ाई जो मौक़ो ॾियणु ज़रूरी आहे। ओगरा एलपीजी कीमतनि में 13 रुपया फ़ी किलो ते घटाई करे छॾी। ओगरा एलपीजी कीमतनि में घटाई जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब एलपीजी घरेलू सिलेंडर जी क़ीमत में 155 रुपया घटाई कई वई आहे। घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत 2581 रुपया, कमर्शियल सिलेंडर जी नई क़ीमत 9931 रुपया मुक़ररु कई वई आहे। हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं बरक़रार रखण जो फ़ैसिलो। नाड़ेवारी वज़ारत मूजिब पेट्रोल जी क़ीमत 179 रुपया 86 पैसा, हाई स्पीड डीज़ल जो अघु 174 रुपया 15 पैसा फ़ी लीटर बरक़रार रहंदो। लाइट डीज़ल 148 रुपया 31 पैसा ऐं गासलेट जी क़ीमत फ़ी लीटर 155 रुपया 56 पैसा बरक़रार रहंदी। मुल्क में बिजली जो शॉर्ट फास्ट 7000 मेगावाट खां वधी वियो। लोड शेडिंग कंट्रोल खां ॿाहिरि थी वई। कराची ऐं लाहौर समेत मुल्क जे केतिरनि ई शहरनि में लोड शेडिंग 8 खां 10 कलाकनि ताईं पहुची वई। ॿाहिराड़ियुनि वारे इलाइक़नि में 12 खां 14 कलाकनि जी लोड शेडिंग जारी। शदीद गर्मी ऐं लोड शेडिंग सबबि शहरी परेशानियुनि जो शिकार। वोल्टेज में घटाई सबबि बिजली ते हलंदड़ मशीनूं सड़ण जा इतला आहिनि। तवनाई माहिरनि ख़बरदार कयो आहे त गैस, तेल ऐं कोयले जी खोट ख़त्म न थी त लोड शेडिंग अञा वधी सघे थी। इलेक्शन कमीशन जो कोरम पूरो थी वियो। इलेक्शन कमीशन जे ॿिनि नवनि मेंबरनि कसम खणी वरितो। इलेक्शन कमीशन हेड ऑफिस इस्लामाबाद में पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे मेंबरनि जी हलबरदारी जी तक़रीब। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा नवनि मेंबरनि खे कसम खणायो। पंजाब मां बाबर हुसैन ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां जस्टिस रिटायर्ड इकरामुल्लाह ख़ान इलेक्शन कमीशन जे मेंबर तौरु कसम खयो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त समूरनि सूबनि मां इलेक्शन कमीशन जा मेंबर मुकमल थी विया आहिनि। पंजाब में गर्मियुनि जूं मोकलूं शुरू थी वियूं। स्कूलनि वारे खाते पंजाब में खां मोकलनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब सॼे पंजाब में स्कूल 31 जुलाई ताईं बंदि रहंदा। तालीमी सरगर्मियूं ॿीहर 1 अगस्त खां बहाल थींदियूं।
नसीर गोपांग ऐं ज़ोहिब काका ते जेको हमिलो थियो आहे, असां सभु कलम धणी हुन सां गॾु आहियूं। हीउ तमामु ग़लति अमल आहे। इंसाफ़ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, छो त ही ग़रीब मिसकीन माण्हुनि जो आवाज़ आहिनि। कराची से शारा फैसल पुलिस सीनियर साफी धरती टीवी से डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपाल ने सीनियर साफी सोहेब काका ते हमले में मुलविस जवाबदारनि खिलाफ कार्रवाई न कई। जवाबदारनि सां साथारी साफी नसीर गोपांग जे घर ॿाहिरां ब्लैक पीको में चकर लॻाई पाड़े वारनि ऐं ॿारनि खां नसीर गोपांग जो घर ऐं ॾस पतो मालूम करे हिरासत करण लॻा। नसीर गोपांग ने सोहेब काका ते हमले खिलाफ जामशोरो, वाढे, पिरुमल ऐं ॿिनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। जवाबदारनि खिलाफ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। ॼाम साप में सखी ॼाम दाता जे सजादा नशीन जे घर में धाड़ो। रात देर सां थिया वञनि। नवीद हुसैन वसलो जे घर में दाख़िल थी सोन 3 लाख रुपया रोक रक़म ऐं गाॾियुनि जूं चाबियूं फुर करे फरार थी वियो। शहरनि जो एहतजाज, सॼो शहर बंदि करे एहतजाज जी रैली कढी वई। शहरनि जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जो मुतालबो करे छॾियो।